ईश्वर जा नेक बंदा आयो सुख चाहींदा आहियूं सुख ॾींदा आहियूं भली कम उल्टा सीधा कंदा आहियूं पर असीं स्वागत कंदा आहियूं ताची रही आहे नागपुर जी टीम असीं स्वागत कंदा आहियूं खुश खबर आम भावरा ने भेनरन के खबर दी दीजिए तब खुली वही एक नई ऑफिस स्वागत केंद्र स्वागत सदन हेमू कॉलोनी चौक जरीपटका नागपुर इन स्वागत केंद्र में सभी समाज सेवकन जो स्वागत कयो वेंदो जरूर लाभ वठंदा पूरा तफसील कढिया अथव हे ॾिसो गुज़िरियल 6 महीननि में असां 48 ॼणनि जो स्वागत कयो आहे जंहिंमें 8 साहित्यकार 4 कलाकार 12 समाज सेवक 3 धंधोड़ी 1 रांदीगर 3 इंजीनियर 7 गुंडा उमरा वाह सच्चा वाह आ त तफसील कढिया अथई अञा ॻाल्हि काथे आहे साईं हे ॾिसो 11 स्वागत फर्स्ट क्लास में थिया आहिनि 19 सेकंड क्लास में ऐं 15 थर्ड क्लास में कया आहिनि इनकम जी 23 लख खर्च जो 18 लख बचा 5 लख तंहिंमें मुंहिंजो हिस्सो 40% बराबर 2 लख तव्हां ॾिनो 1.5 लख बाक़ी साईं 50,000 ॾेई छॾियो ॿियो वरी छा सच तो ॻाल्हाई सच्चा सच तो ॻाल्हाई भाई मां कूड़ ॻाल्हाईंदो ई कोन आहियां अरे ना ॻाल्हि किथे आहे अॻिते ॾिसे कीअं थी धमा चौकड़ी मचे कीअं साईं धमा चौकड़ी कीअं अरे मन एडवर्टाइजमेंट ही एडी ठही है ए दिस वडन अखबारन में असांजी एडवर्टाइजमेंट छपी है वाह साईं वाह कल ताईं नंढिन अखबारन में वॾी एडवर्टाइजमेंट छपजंदी ऐं हाणे वॾी अखबार में नंढी अखबार या छा चइबो आहे लॻे एडवर्टाइजमेंट छपी आहे अरे ॿुध त सही छा लिखियो आहे खुशखबरी सिंधी समाज जे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजनीतिक ऐं कूटनीतिक कार्यकर्ताउनि जे लाइ खुशखबरी जिन भी समाज सेवकन तन मन ऐं धन सां समाज जी सेवा कई है पर समाज उन्हनि खे कुछ न ॾिनो आहे असीं उन्हनि जो स्वागत कंदासीं असीं उन्हनि खे कुछ ॾींदासीं वाह साईं वाह छा एडवर्टाइजमेंट ठही थो असांजे दिमाग़ में त दाग ॾियणु घुरिजे दाग सच तो ॻाल्हाई सच्चा सच तो ॻाल्हाई साईं मां कूड़ ॻाल्हाईंदो ई कोन आहियां अरे अॻिते त ॿुध छा लिखियो आहे नागपुर जे वडन मुदबरन जे अॻियां अवांजा स्वागत थींदो अवांजी साराह में भाषण ॾींदा अवांजा फोटो वॾी अखबारनि में छपजंदा बस कलम खणो ऐं पंहिंजा तफ़सील लिखो या खुद मिलण अचो असांजी एड्रेस आहे कलूमल करमचंदाणी शहीद हेमू कालाणी चौक जरीपटका नागपुर 440014 ये एडवर्टाइजमेंट पढ़ण खां पोइ शायद ही कोई समाज सेवक हुजे जेको मार्च करे पंहिंजे घर में वेही साईं जुती पाईंदो भॼंदो ईंदो ॾिसजो था अरे ॾिसजे जो बि त अंदर ठक ठक थिए साईं ठक खंडी साईं तव्हांजो हा ग्राहक आवा मां ॾिसां थो केरु आहे जय झूलेलाल साईं जय झूलेलाल साईं हले अचो साईं मांजा बचा अचो साईं अचो हले अचो असांजो घर असांजो घर सिंधी समाज जे हथ थियो त लाइक़ थियल आहे हले साईं मां ॿियो साईं मां भोतू हरचंदानी अमरावती मां आयो हा कल दैनिक भास्कर में तव्हांजी एडवर्टाइजमेंट पढ़ी करे ॾाढी ख़ुशी थी तव्हां समाज सेवक जो सत्कार करे उन्हनि जो हौसला अफ़जाई करे रहिया आहियो
साईं मां बि उमिरि जा 30 साल समाज जी सेवा कई आहे, पर हिन समाज मूंखे कुझु न ॾिनो। मां छा न कयो। मां सिंधी कॉलोनी वसाई, माण्हुनि खे घर ठाराए ॾिना, दुकान पका कराए ॾिना, मिटियूं माइटियूं कराई, मिटियूं माइटियुनि जा मेड़ कराया ऐं गॾियल विहांव कराया। मां छा न कयो हिन समाज लाइ, पर नतीजो छा निकितो? जिन माण्हुनि लाइ मां कॉलोनी वसाई, उन्हनि माण्हुनि मूंखे उन कॉलोनीअ मां कढी छॾियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त मां 26 सालनि खां सिंधी सोशल फोरम जो प्रेसिडेंट हुउमि, पर हिन साल हुननि हिकिड़े नौजवान खे उन जो प्रेसिडेंट कयो ऐं चयो त सिंधी समाज खे गरम खून जी ज़रूरत आहे, आज़मूदे जी कहिड़ी ज़रूरत आहे? आज़मूदो कोई लेखे में न आहे। छा थींदो हिन सिंधी समाज? छा थींदो? भाई थींदो वरी छा? तव्हांजे बिना त ऊठे या ऊठे सफ़ा ऊठे। पर साईं तव्हां बिल्कुल भी ख्याल न कयो। असां पूरे सिंधी समाज खे ॿुधाईंदासीं ओल्ड इज गोल्ड, पुराणो ई सोनो थींदो आहे। तव्हां बिल्कुल भी ख्याल न कयो साईं, ओल्ड इज गोल्ड, पुराणो ई सोनो हूंदो आहे। सच्चा सच तो ॻाल्हाए, सच तो ॻाल्हाए, सच्चा सच तो ॻाल्हाए। भाई मां तूं ॻाल्हाईंदो ई कोन आहियां। सच्चा साईं जी खे फार्म न ॾे। हा मूं सभु ॾेखारियां थो साईं, मां फार्म ॾियां थो, तफ़सील ॿुधायां थो, सॼी जानकारी ॾियां थो। सॼो भारत हा साईं। साईं हे ॾिसो, हे असांखे तव्हांजो घर आहे, स्वागत केंद्र। इहो करे तव्हांजो पासपोर्ट साइज़ जा 3 फोटो ऐं डॉक्टरी रिपोर्ट पिणु ॾिजो। कागज़ ऐं डॉक्टरी रिपोर्ट जी कहिड़ी ज़रूरत आहे साईं? ज़रूरत आहे। सम्झो छा था चओ? सम्झो तव्हांखे हार्ट जी बीमारी हुजे ऐं तव्हांजे स्वागत जे ख़ुशी में तव्हांजो हार्ट फेल थी वञे। सारी साईं सारी मुंहिंजो मतिलबु आहे। ठीकु आहे जीअं तव्हांजी मर्ज़ी, मां डॉक्टरी रिपोर्ट बि खणी ईंदी। ठीकु आहे। अच्छा साईं इहो ॿुधायो त तव्हां स्वागत कहिड़े क्लास में कराइण चाहींदव? फर्स्ट क्लास में, सेकंड क्लास में या थर्ड क्लास में? स्वागत ऐं क्लास? अरे भाई स्वागत जा बि क्लास थींदा आहिनि छा? थींदा आहिनि साईं, थींदा आहिनि। इहा ई त असांजे स्वागत मंडल जी ख़ासियत आहे। असीं पंहिंजे ग्राहकनि जी पसंदि सां ई स्वागत कंदा आहियूं। पर तॾहिं बि हे कुझु सम्झ में न आयो। हे अलॻि क्लास जो मतिलबु छा? मां थो सम्झायां साईं, मां थो सम्झायांव। थर्ड क्लास वारे स्वागत जा रुगो 20,000 रुपया लॻंदव। उहो स्वागत हिते स्वागत सदन में ई थींदो। उन में रुगो 25-30 माण्हू ई हूंदा। तव्हांखे 20 रुपए वारो हार करायो वेंदो। तव्हांजी साराह बि ॾाढी घटि कई वेंदी। भाषण नंढो थींदो, सम्झो त तव्हांजी साराह में थोरी कंजूसी कई वेंदी ऐं उनजो समाचार साप्ताहिक अख़बारुनि में ईंदो। पर सेकंड क्लास वारे स्वागत लाइ असां साम्हूं स्वागत भवन बुक कराईंदा आहियूं। उन में 100 माण्हुनि जे वेहण जो बंदोबस्तु आहे। जेको भाषण हूंदो उहो थर्ड क्लास खां थोरो वॾो ऐं तव्हांजी साराह थोरी वधीक कंदी ऐं हा उनजो समाचार साप्ताहिक अख़बारुनि में ईंदो। पर साईं ये 50,000 तमामु घणा आहिनि। साईं 50,000 साईं फर्स्ट क्लास जी ॻाल्हि ॿुधंदव त तव्हांजो वाइफ खिड़ी पवंदव। हार्ट जी बीमारी हूंदव त हार्ट फेल पकई सम्झो। मतिलबु आहे तव्हां ख़ुशीअ में तव्हांजो जीअं स्वागत कंदासीं त तव्हां ख़ुशीअ में जंप। हा साईं फर्स्ट क्लास वारे स्वागत लाइ असां स्वागत लान बुक कराईंदा आहियूं। स्वागत लान इहो वरी किथे आहे? पूनम प्लाजा जे साम्हूं नागपुर जो मशहूर लान आहे। उनमें 1000 माण्हुनि जी वेहण जी व्यवस्था आहे। तव्हांखे 500 रुपए वारो वॾो हार ऐं इलाही वॾो भाषण चचा साईं जिन खे आरन जो एल्बम ऐं भाषण जी फाइल ॾेखार। हा साईं हे ॾिसो थर्ड क्लास वारे स्वागत जा हे ॾिसो हे सिर्फ़ 6 फोटो ऐं उन खां पोइ सेकंड क्लास वारे में 24 फोटो। 24? हा साईं और हे ॾिसो फर्स्ट क्लास वारे जा 1 4 5 6 7 8 9 आई 40 फोटो न जा 40 फोटो दादा कढला दी भाई। वाह साईं वाह 40 फोटो। हां ऐं उन खां पोइ ॾिसो थर्ड क्लास वारे
पेज, सिर्फ हिकु पेज। सेकंड क्लास में कौन नंबर पेज? फर्स्ट क्लास वारो स्वागत जेको है ना वो हिंदी सिंधी अंग्रेजी हर वॾी अखबारुनि में 5 कॉलमनि में फोटू सूदो ऐं हा इंटरनेट ते भी फोटू है ऐं तव्हांजो समाचार ईंदो। ठीक है पर हिन जो रेट कहिड़ो? फ़क़त ₹1 रुपया। ₹1? अरे भाई ये तो तमाम घणा आहिनि। स्वागत भी तो ॾिसो न साईं, शाही स्वागत थींदो शाही। नागपुर जा हर वॾी सभा जा मुदबर ते मौजूद हूंदा, तव्हांजी साराह में उहे भाषण ॾींदा, तव्हांजा फोटू हर वॾी अखबारुनि में छपजंदा। हा ऐं जी ॻाल्हि ॿुधायो, जीअं ई असां तव्हांजो स्वागत कंदासीं सम्झो तव्हांजे स्वागतनि जी शुरूआत थी वई। फोन जी घंटियुनि मथां ताईं घंटियूं वॼंदव, घंटियुनि मथां घंटी। असांजी संस्था में अचो साईं, असांजी संस्था में अचो। नेत संस्थाउनि खे बि त कुझु कमु खपे न। तव्हां पाण सम्झो आहियो, पिछलनि 30 सालनि खां अलाए 3 सालनि खां चओ पिया त मां अध्यक्ष आहियां। तव्हां सभु सम्झो आहियो साईं, सम्झो आहियो। ठीक है पर तॾहिं भाई ₹1 लख तमामु घणा आहिनि। ₹1 लख त लॻंदो ई न साईं। तव्हां चाहियो त इहो तव्हां स्पॉन्सरशिप कराए सघो। हा तव्हां इहो कुझु भले स्पॉन्सर कयो। असां बि कराईंदा आहियूं, वॾा कार्यक्रम स्पॉन्सर कराईंदा आहियूं, तव्हां बि करायो साईं। हा असां भाषण में स्पॉन्सर जो नालो जोड़े छॾींदासीं। स्वागत ऐं ठीक है तव्हां हिकिड़ो कमु कयो, मुझे फर्स्ट क्लास में स्वागत करे पर शानदार थियण घुर्जे। हा ठीक है साईं, ठीक है। तव्हां पंहिंजा फोटू डॉक्टरी रिपोर्ट इहो सभु उतां मोकिलिजो। मां कुरियर रस्ते तव्हांखे मोकिलियां थो। हा दादा। अच्छा साईं, जय झूलेलाल। हाणे मां हलां थो। दादा ॿुधो साईं वरी छा थियो? तव्हां पंहिंजा स्वागत जा 50,000 रुपया ॾेई वञो। एडवांस 50,000 साईं, एडवांस पर 50,000 एडवांस। फिल्मुनि में ॾिसंदा न आहियो छा साईं? थोड़ा काम होने के पहले बाकी काम होने के बाद। सच्चा साईं जे 50,000 वठे ऐं टोकन नंबर ॾेई छॾे। ठीक है साईं, 50,000 का ॾियो। सामान खाई पहले आइन के न किथे में खाने सुन ये ना हम क्या 50,000 लो ना। जनवरी की 28 तारीख का आठवां ॾींहुं उन ॾींहुं तव्हांजो स्वागत थींदो साईं। हा साईं, टोकन नंबर 3 इतवार जो ॾींहुं हूंदो आहे न, उन ॾींहुं सभु फ्री हूंदा आहिनि। ॾाढी भीड़ हूंदी अथव, वेहण जी जॻह बि कोन हूंदी अथव। ॿी ॻाल्हि साईं, असां हिकु सिस्टम ठाहे रखियो आहे कि स्वागत खां पोइ जेके ख़ासि महिमान हूंदा आहिनि न, उन्हनि जे लाइ असां लंच जो बंदोबस्तु कंदा आहियूं। ॾाढी भीड़ हूंदी अथव ॾाढी। ठीक है मां हींअर हलां थो। बाक़ी तव्हांखे बाक़ी जेके शयूं आहिनि, रिपोर्ट फोटो वग़ैरह सभु उहो मां तव्हांखे मोकिले थो ॾियां कुरियर रस्ते। त जय झूलेलाल साईं। साईं को असांजी जेका बि जानकारी आहे, तफ़सील सॼी जानकारी तव्हांखे सॼी लिफ़ाफ़े में अथव। असांजो मोबाइल नंबर बि लिखियलु अथव। काई बि ॻाल्हि हुजे साईं त असां तव्हांखे मोबाइल कंदासीं, असांखे मोबाइल कजो। साईं हाणे मूंखे आज्ञा ॾियो, वरी कढजंदासीं जीअं अंदरि पहिरियां। ठीक है साईं, पर पंहिंजा तफ़सील असां मोकिलिजो। भाषण ॾेई वेंदव। बेफ़िक्र रहो साईं, मां ज़रूरु मोकिलींदोमांव। हा अमरावती खां हो बेचारो स्वागत करण। सच्चा स्वागत शइ ई अहिड़ी आहे, चङे भले माण्हूअ खे चरियो ठाहे छॾींदी आहे। इहो पहिरें ख्याल में अचे हा त इहो धंधो पहिरें शुरू करे छॾियो आहे साईं। हाणे त करोड़पति थी वञो, करोड़पति। सच थो ॻाल्हाईं सच्चा, सच थो ॻाल्हाईं। साईं मां कूड़ ॻाल्हाईंदो ई कोन आहियां साईं। मां थोड़ा हिसाब किताब ॾिसी वठां ऐं हिननि साईंनि जा डिटेल्स बि लिखी वठां। ॾिसूं तेसि ताईं कोई ग्राहक आयो त ठीकु आहे साईं। घंटी हले अचो साईं, हले अचो। असांजो दर सिंधी समाज जे हर सेवक लाइ खुलियल आहे। हले अचो। वाह साईं वाह, छा त स्वभाव जो कमु करे रहिया आहियो।
सिंधी समाज तहां जो शुक्रगुजार आहे। काथां आया आहियो? हिंदुस्तान जे कंहिं बि कुंड मां तहां शख्स जी थियण घुर्जे साईं, जो हेॾो साराह जोॻो कमु करे रहिया आहियो। साईं असांजो मतिलबु आहे तव्हांजो नालो छा आहे साईं? नाले खे छा करणो आहे? शेक्सपियर न चयो व्हाट इज देयर इन द नेम? कम खपे बाबा, कम त तव्हां करे रहिया आहियो। बेदर्द तरुगो शायरी करे ॼाणे। साईं हिन जो नालो बेदर्द अथव। अच्छा बेदर्द। त बेदर्द साहब तव्हां पंहिंजो स्वागत कराइण था चाहियो? स्वागत असांजो छा था कयूं? स्वागत त तव्हांजो थियणु घुरिजे। जॾहिं मां तव्हांजो इश्तिहार पेपर में पढ़ियो, हिकदमि तव्हां ते कविता लिखी छॾी। मां जंहिंसां मिलण वेंदो आहियां उन ते कविता लिखंदो आहियां ऐं बिना ॿुधाइण जे वापसि कोन ईंदो आहियां। असांखे कविता न तफ़सील खपनि, तफ़सील, ॿियो कुझु न खपे, कविता न खपे। मन हीअ कविता नाहे, हिन बेदर्द जे दिल जो दर्द आहे। मां जंहिंसां गॾिजण वेंदो आहियां उनखे कविता ज़रूर ॿुधाईंदो आहियां ऐं उन ते कविता बि ज़रूर लिखंदो आहियां। ॿुधो साईं ॿुधो। ये तो जबरदस्ती चेबी। ठीक है अर्ज़ आहे जेके कनि था समाज सेवकनि जो स्वागत, छा इहा समाज सेवा न आहे? वाह वाह साईं वाह। थैंक यू। हा त अर्ज़ आहे जेके कनि था समाज सेवकनि जो स्वागत, छा इहा समाज सेवा न आहे? थियणु घुरिजे उन्हनि जो बि स्वागत। इहा मुंहिंजी सॼे सिंधी समाज खे इल्तिज़ा आहे। वाह साईं वाह। अॻिते त ॿुधो साईं, अॻिते त ॿुधो। तन मन ऐं धन सां तव्हां कयो था सेवा। तन मन ऐं धन सां तव्हां कयो था सेवा। सिटुनि ते ध्यानु ॾिजो साईं। तन मन ऐं धन सां तव्हां कयो था सेवा। भॻवान ॾींदो तव्हांखे मिठड़ा मिठड़ा मेवा। थी मुंहिंजी बि दिलि त दर्शन कयां तव्हांजो। थी मुंहिंजी बि दिलि त दर्शन कयां तव्हांजो। दिलि ठरी पई सबाब जो कमु ॾिसी तव्हांजो। साईं हे फोकट में स्वागत कराईंदो, पैसा न सच तो ॻाल्हाई सच्चा, सच तो ॻाल्हाई कोई कोन आहे यार। पूरी थी कविता? पूरी थी? ॾाढी सुठी शायरी लिखी अथव। मां साईं हमेशह ई सुठी शायरी लिखंदो आहियां। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, जॾहिं मां शादीअ लाइ छोकिरीअ खे ॾिसण पियो वञा न, त उन जे सूंहं ते मां हिकिड़ी कविता लिखी हुई। मां जंहिंसां मिलण वेंदो आहियां उनखे कविता ॿुधाईंदो आहियां, उन ते कविता लिखंदो आहियां, ईअं न? हा साईं, सच थो ॻाल्हाईं, सचा सच थो ॻाल्हाईं। ॻाल्हाईंदो ई कोन आहियां। हा त मां हुन जे सूंहं ते हिकिड़ी शायरी लिखी, पर अफ़सोस हुनखे शायरी पसंदि न आई। शादी भी न की। आप तो पराए थे, आपसे क्या शिकायत, दिल तो अपना था वो भी बेवफा निकला। मुझे तकलीफ थी, मुझे ॾाढी तकलीफ थी ऐं हिकिड़ी कविता बि लिखी छॾी। दिल जो दर्द को तवड़े हां, चुभियल कंडो को तकड़े हां, लूण बुरकण वारा बुरकींदा रहिया, ज़ख्मनि ते मरहम को तवड़े हां। वाह साईं वाह, हिन ॻाल्हि ते ताली खे घुर्जनि, ताली। ताड़ियूं ऐं वाह वाह त घणी मिली, पर हिन सिंधी समाज मुंहिंजो स्वागत न कयो। जेको स्वागत मान सम्मान मिलणो आहे, अड़े बेदर्द तूं हुनजो हक़दार आहीं, हक़दार आहीं, हक़दार आहीं। मां माइटी घुरे आयुसि, वीचार कयो शादी करण मां फ़ाइदो छा? मां पंहिंजी जीवन संगनी शायरीअ खे ठाहे छॾियो। मां ऐं शायरी, शायरी ऐं मां, तुंहिंजे प्यार में पागल थीयुसि मां, मुंहिंजे प्यार में तूं पागल। अरे बस साईं बस, वधीक पागल न थियो, न त तव्हांजो छा थींदो? साईं हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हां कहिड़े क्लास में स्वागत कराईंदव? मां साईं खुलियल मैदान जो स्वागत कराईंदुसि, कंहिं क्लास विलास में न। बाबा क्लास न ॿुधाईंदव त असांखे ख़बर अची पवंदी त पैसा घणा ॾींदव?
माया त अचणी वञणी आहे माया त अचणी वञणी आहे मन हथ जो मैल आहे माया मां माया ते हिकिड़ी कविता लिखी आहे तव्हां मूंखे कुझु चयो साईं असांखे कुते चकपत आहे साईं मां कुते ते हिकिड़ी कविता लिखी आहे सुठो आहे सचो आहे सचो आहे ये कविता है खाई लिया तुम क्यों 5 बजे अचे क्यों मेहरबानी कयो तव्हां सुभाणे 5 बजे सुभाणे 5 बजे सुभाणे कहिड़ी थी आज करे सो आज कर आज करे सो अब ये यह कविता सूरदास लिखी ना साईं कबीरदास लिखी सूरदास लिखी हुई कबीरदास लिखी सूरदास लिखी कबीरदास लिखी सूरदास लिखी कबीरदास लिखी सूरदास लिखी हुई कबीरदास लिखी कबीरदास लिखी सूरदास लिखी अरे सच्चू तो के छाए करो के भी लिखियो जे छबे चल मार तो ठीक है साईं ठीक है आज शाम जो 5 बजे अचो भला आज शाम जो 5 बजे बस ठीक है हां ठीक है आज शाम जो 5 बजे इंदुस उनका बिना जो है तो ठीक है साईं ठीक है मुझो हिकड़ो नागपुर में सुनो दोस्त अजीज चलो गोपियाणी अजीज गोपियाणी अजीज मां उन्हें साज मिली तो अचा हां ठीक है अजीज तू मुझो अजीज आही तू मुझो रकीब आही या कविता वाली मैंने दोस्तां जी के बुधाए तो ठीक है तो शाम जो 5 बजे पक ना शाम जो 5 बजे क्यों से ना हां शाम जो 5 बजे चलो मां वना तो हां भाई वयो तां सिंधी समाज जी ॾाढी सेवा करे रहा आहियो हे बेदर तां पे सलाम तो करे तां ॾाढो सिंधी समाज जी सेवा करे रहा आहियो साईं तव्हां महिरबानी करे धीरज रखो खपे तव्हां शाम जो 5 बजे अचो तयार साईं तव्हां समाज जी ॾाढी वॾी सेवा करे रहा आहियो सलाम तो करे बेदर वरी सलाम तो करे तव्हां वञो था न वञा तो साईं वञा तो अजीज तू मुझो अजीज आही तू मुझो रकीब आही तू मुझो वाह रे वाह करे चले में हाथ मार दो सुमन साईं ये तो मुसीबत थी पैसा भी खोले नहीं ए फोकट में 20,000 वालो स्वागत सामू चौक ता 10-15 ॼणा घुराए 20 रुपए वारो हार पाईंदा सीस ॿियो छा कबो भला दोस्ती वेंदो त ॿिया ग्राहक ख़राब कंदो ऐं खबर हुजे हा त जेका इकबाल में तयारी न ठाईंदो सच तो ॻाल्हाई सच्चा सच तो ॻाल्हाई मां कूड़ ॻाल्हाईंदो ई कोन आहियां पर भी हाणे छा कजे 50,000 रुपया ख़र्च कया आहिनि एडवर्टाइजमेंट ते अहिड़ा ग्राहक ईंदा त पंहिंजो ख़र्च कीअं निकिरंदो साईं धीरज रखो साईं कल्ह त एडवर्टाइजमेंट विधी आहे सभिनी अखबारनि में भोपाल में हेॾे होॾे सभिनी में थी वेंदी साईं धीरज रखो धीरे धीरे गिराकी वधंदी धंधो ओॾो जोर सां वधंदो साईं तव्हांखे ख़बर न आहे समाज सेवकनि खे कीअं ॾाढी खुशी थी पढ़ी करे कि तव्हां स्वागत जो कम हथ में खयो आहे सॼे समाज में इहो हिकु निरालो प्रोजेक्ट आहे असीं निराला कम ई कंदा आहियूं असांजे देश में अहिड़ा कई समाज सेवक आहिनि जंहिं समाज जे लाइ सभु कुझु कयो आहे पर समाज उन्हनि खे कुझु बि न ॾिनो आहे असुल कुझु बि न पर तॾहिं बि उहे तन मन ऐं धन सां समाज जी सेवा करे रहिया आहिनि तव्हां समाज सेवक आहियो साईं समाज सेवक त तव्हां आहियो मां त वकील आहियां अच्छा त तव्हां वकील तव्हांजो नालो साईं मां नागपुर जो मशहूर वकील गोवर्धन साधवाणी क्राइम स्पेशलिस्ट अच्छा त तव्हां क्रिमिनल केसेस में इंटरेस्ट वठंदा आहियो हाँ अव्हां जे घर खां चोरी थी वञे को खून थी वञे अव्हां खे पुलिस पकड़े वञे
तवा मुखे याद कजो मां ताजी जरूर मदद कंदुस जरूर 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 साईं जरूर तव्हां कयो था त ॿुधायो तव्हां स्वागत कराइण था चाहियो हां साईं भगवान ने सब कुछ दिनो है कार बंगलो पैसो सब कुछ पर समाज जी ताई स्वागत दिनो है बस हिकड़ी यही तमन्ना रह जी वई है फिक्र न कयो साईं फिक्र न कयो तव्हां बिल्कुल भी फिक्र न कयो इहा तमन्ना तव्हां जे सब पूरी कंदासीं तव्हां जो जोरदार स्वागत कंदासीं बस एक दफो स्वागत थी वने कोई धंधो न वधंदो वो वरी कीअं साईं हेस ताई मुखे रुगो चोर लुटेरा ए बदमाशी सुञाणो हुआ पर तांजे स्वागत करण खां पोइ मुंहिंजी सुञाणप शहर जे वॾनि समाज सेवकनि सां थींदी जंहिंजो फ़ाइदो त मूंखे मिलंदो ई न वाह साईं वाह छा त स्कीम ठाही अथव सेवा जी सेवा ऐं धंधे जो धंधो इनखे चइबो आहे सच्ची समाज सेवा अॼुकल्ह जे माहौल में सच्ची समाज सेवा खोड़ो ई नथो लॻे सच तो ॻाल्हाई सच्चा सच तो ॻाल्हाई साईं मां कूड़ ॻाल्हाईंदो ई कोन आहियां त वकील साहब इहो ॿुधायो त तव्हां स्वागत कहिड़े क्लास में कराईंदव जेको बि वॾे मां वॾो क्लास हुजे मूंखे छा करिणो आहे पैसा त ग्राहकनि मां ई वसूल कंदुसि न तेल त तिरनि मां ई निकिरंदो न सच ॻाल्हाए रहिया आहियो साईं हिकदमि सच ॻाल्हाए रहिया आहियो साईं मां कूड़ ॻाल्हाईंदो ई कोन आहियां चओ हफ़्ते बंदि कर साईं जन के फार्म फोटू में एल्बम सब ॾेखार हा साईं मां ॾेखार हा जल्दी कर हा साईं हे ॾिसो असांजो छॾियो साईं छॾियो साईं छॾियो हिकु कमु कयो हे मुंहिंजो कार्ड वठो विजिटिंग कार्ड हा साईं पंहिंजे माण्हूअ खे ऑफिस में मोकिले छॾिजो ऐं चेक वठी वेंदो साईं हिन जो हिकु लख रुपया ठीकु आहे तव्हां माण्हू मोकिलियो ऑफिस में अचे चेक वठी वञे ठीकु आहे पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि असांजा हिन में डिटेल्स तव्हांखे ॾियूं था जेके असांजी रिक्वायरमेंट्स आहे असांखे छा छा खपे ऐं तव्हां 28 तारीख़ जनवरी जी 28 तारीख़ शाम जो 5 बजे स्वागत लाल में थी पूनम राजा जे साम्हूं जे नागपुर में उते तव्हां अचिजो तव्हांजो जोरदार स्वागत कंदासीं साईं थैंक यू हलो जय वाह साईं वाह साईं वाह ये तो ये कहियो सुभाणे वञी करे चेक वठी अचणो फुल पेमेंट सच्चा ये त चेक जी ॻाल्हि करे हो हाणे त बैंक में अकाउंट बि खोलाइणो पवंदो सुठी ॻाल्हि आहे साईं सुठी ॻाल्हि आहे अहिड़ा वीचार केस ॿिया अची वञनि था असांजा त पाउंदार मज़ो अची वेंदो साईं इनकी मां एड्रेस लिखी वठां पाण वटि हा सुभाणे ॾींहुं वठां हा थींदो मां हा सच्चा हा लिखण त ॾियो न जी आया नित आया हले अचो डॉक्टर आया ना कीअं सुञातो तव्हां अच्छा मां की असांजी शादी जेका थी उहा लव मैरिज सां थी उन्हनि मूंखे ॾिठो मां उन्हनि खे प्यार थी वियो शुरू में हू मूंखे चवंदा हा मां ॿुधंदी हुयमि शादीअ खां पोइ मां चवंदी हुयमि हू ॿुधंदा हुआ धीरे धीरे तकरार थियण लॻी शादी जे 15 साल गॾु गुज़ारे असां ॿई हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा रहंदा हुआसीं तंहिंखां पोइ पाड़े वारा ॿुधंदा हुआ असां ॻाल्हाईंदा हुआसीं हीअं राति टक टक ॿुधी करे सभु तंग अची करे असां अलॻि थी वियासीं हाणे मां पंहिंजो दवाखानो खोलियो आहे उहो ॾाढो सुठो पियो थो हले मां उनखे अञा अॻिते वधाइण लाइ तव्हां वटि आई आहियां अच्छा त तव्हां पंहिंजो स्वागत कराइण था चाहियो जीअं त तव्हांजो दवाखानो अञा अॻिता वधे ईअं न हा अञा अॻिते वधे ऐं क्लिनिक ॾाढो मशहूरु हले इन करे असां स्वागत कंदासीं दादी पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो असां फुकट में कमु न कंदा आहियूं लख रुपया लॻंदो 1 लख हेॾा हा दादी हेॾा स्वागत बि अहिड़ो ई थींदो साईं स्वागत अहिड़ो थींदो डॉक्टर साहिब स्वागत बि अहिड़ो कहिड़ो न थींदो आहे जोरदार स्वागत थींदो आहे जोरदार तव्हांजी मशहूरी अहिड़ी थी वेंदी तूं मूंखे ॿुधाए तुंहिंजे घर में कोई बीमार थिए या मरण वारो हुजे त मूंखे ॿुधाइजांइ मां ईंदीसांइ घटि फीस में इलाज करे वेंदीसांइ लाइफ टाइम कॉन्ट्रैक्ट रहंदो लाइफ टाइम कॉन्ट्रैक्ट बाजू छा थो वञे पियो घटि न हलंदो न कुझु न साईं कुझु न तव्हां हीअं कयो
80,000 रुपया ॾेई छॾियो। या थी न धंधे वारी ॻाल्हि। अरे मायूं बि थकी बाज़ार वारो कमु कंदव त ठीकु आहे, 80,000 एतिरो छॾायो। ए वठो मुंहिंजो कार्ड, पंहिंजे कंहिं माण्हू खे मोकिले चेक वठी वञिजो। अच्छा अच्छा, ये भी असांखे माण्हू मोकिलिणो आहे, चेक वठी अचिणो आहे। ठीकु आहे, वठी ईंदासीं। तव्हां हिकिड़ो कमु कजो, 28 तारीख़ शाम जो 5 बजे स्वागत लाल पूनम प्लाजा है ना, ओके उते अशोक लेन जे साम्हूं उते तव्हां अची वञो। तव्हांजो असां जोरदार स्वागत कंदासीं। तव्हांजो टोकन नंबर 5 अथव? 5। हा, हे टोकन नंबर बि तव्हां वठी वञो। कुछ कागज वागज ॾींदा? सब ॾियांव थो, मां पूरे डिटेल्स ॾियांव थो। हे टोकन नंबर तव्हांजो 5 जी, ऐं हे असांजा डिटेल्स, हिन में सॼी जानकारी लिखल अथव। ऐं तव्हां शाम जो टाइम सां पहुची वञो, ईअं न त वरी असां तव्हांखे ॻोल्हियूं। थैंक यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। माण्हू न करायो हा? हा साईं, कजो हो थींदो त हथ सोभ। राम ई राम। अचो। ॿियो साईं, ॿियो साईं मां तो तालवानी हिन देश जो खसीस सेवक। तव्हां नेता आहियो? न साईं, नेता न चओ, देश जो खसीस सेवक। हाँ साईं, सेवक हिंदुस्तान जे कुंड कच्छ में वञी भाषण ॾिना, लेकिन हींअर जिंदगी जी हिकिड़ी तमन्ना आहे त बाक़ी जिंदगी भी ईअं ई गुज़री वञे। अच्छा, तो साईं तव्हां कहिड़ी पार्टीअ जा आहियो? पार्टीअ जो नालो न खणो, हिन पार्टीअ जी त देश जी ॿेड़ी ॿोड़ी आहे। अॼुकल्ह त इंडिपेंडेंस जो ज़मानो आहे। अच्छा, न पक्ष न विपक्ष, अपक्ष। से पार्टीअ पैसा वधीक ॾिना, उन में हलियो वञे। अच्छा, त तव्हां बि स्वागत करण था चाहियो? हाँ साईं, हाँ। पर असां त समाज जे सेवकनि जो स्वागत कंदा आहियूं। तव्हां सिंधी समाज जे लाइ छा कयो आहे? सिंधी समाज में एकता किथे आहे? सिंधी समाज जो वोट बैंक किथे आहे? सिंधी समाज में राजनीतिक गुण किथे है? सिंधी समाज के नेशनल लेवल ते पहचान कहिड़ी आहे? सिंधियुनि खे हिकु थियणु खपे ऐं पंहिंजो हिकिड़ो नेता चूंडणु खपे। सही ॻाल्हि आहे, नेता चूंडणु घुरिजे। पर साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां हिकिड़ो कमु कयो, हिते तव्हां भाषण न ॾियो महिरबानी करे। साईं भाषण त असां ॾींदासीं न, तव्हांजे स्वागत लाइ। त साईं तव्हां स्वागत तव्हां 28 तारीख़ जनवरी जी शाम जो 5 बजे स्वागत लाल में पहुचो। अच्छा, ठीकु आहे साईं। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, असांखे तव्हांजा डिटेल्स खपंदा। अच्छा, मां तो यादि आई आहे न पहिरीं? हाँ, पहिरीं तव्हांजे एडवर्टाइजमेंट में लिखियल हो न। हाँ, बराबर है। हिन में मुंहिंजो पूरो बायोडेटा, फोटो, डॉक्टरी रिपोर्ट सभु अथव। ठीकु आहे। तो तारवानी साईं। हाँ साईं, पैसनि जी कहिड़ी ॻाल्हि आहे साईं? सुपर इंडस्ट्रीज में हली वञे, मुंहिंजे नाले चइजांइ, लख रुपया मिली वेंदे। सुपर इंडस्ट्री हो सावलदास वारा? हाँ साईं, उहो ई सावलदास वारो। वो तो माण्हू ॿुधाए तूं मुंहिंजो नालो चइजांइ, तोखे तारवानी मोकिलियो आहे। ठीकु आहे? ठीकु आहे साईं। उधर कोन्हे, कैश पार्टी अथव। ठीकु आहे। ठीकु आहे साईं। हाँ, चलो साईं। साईं हवालो ॾेई वियो। किथे असां बि हवाला कांड में मां बीठंदास धंधोड़ी आहियां। नागपुर में मुंहिंजा 8-10 धंधा आहिनि। किराणो, कपिड़ो, कटलरी, होटल, बियर बार, मतिलबु अहिड़ो को धंधो न आहे जेको मां न कंदो हुजां। त जेको ऑल इन वन आयो? हा, मां हमेशह नवां धंधा ॻोल्हे रहंदो आहियां। हा, हाणे बि हिकु नओं धंधो शुरू कयां थो, इन करे मां तव्हां वटि आयो आहियां। असां वटि वरी छो? असांजो तव्हां सां वादो आहे ऐं इन जे अलावा तव्हांखे ॿुधाइणु चाहींदासीं कि हिन सॼे ऐं परीहं बि लकी ड्रॉ खोलियो वेंदो, जंहिंमें 2 इनाम हूंदा। त हिकु भेरो वरी तव्हांखे ॿुधाए छॾियूं, लकी ड्रॉ में हिसो वठण लाइ तव्हां पंहिंजा विज़िटिंग कार्ड्स छॾे वेंदा ऐं उन जे ज़रिए तव्हां इनाम था खटे सघो। त इन सां गॾु ई असां तव्हां सभिनी सां विदा वठंदासीं। सुभाणे वरी गॾिजंदासीं। जय झूलेलाल, शुभ रात्रि।
फोटो निकलना